अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया ग़ज़ाल आबलो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। मूंखे सभु ख़बर आहे त साज़िश में केरु मुलविस आहे। असांखे ईअं भित सां लॻाए वियो त ख़ामोश न वेहंदुसि, सभु कुझु ॿुधाए छॾींदुसि। असांखे ड्रेजारे धमकाए मजबूर कयो पियो वञे त हिन इम्पोर्टेड हुकूमत खे तस्लीम कयूं। हिकु वीडियो रिकॉर्ड करे रखी छॾी आहे। मूंखे कुझु थियो त उहा वीडियो बि साम्हूं ईंदी। PTI चेयरमैन इमरान ख़ान जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त पंजाब में रिथियल नंढी चूंड में धांधलीअ जी साज़िश कई पई वञे। मौजूदा इलेक्शन कमीशन ते एतबार नाहे। मुल्क जे मसइलनि जो वाहिद हल आहे त साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं करायूं वञनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटी जो इन कैमरा इजलास पार्लियामेंट हाउस इस्लामाबाद में जारी। इजलास में मुल्क जी मजमूई क़ौमी सलामती जी सूरतहाल समेत अहम मामलनि ते गौर वीचार कयो पियो वञे। फ़ौजी क़यादत पारां पाबंदी मढ़ियल तहरीक तालिबान पाकिस्तान सां थियल ॻाल्हियुनि ते ब्रीफिंग। इजलास में सियासी अस्करी क़यादत मौजूद। वज़ीर आज़म मुल्क जी मौजूदा सूरतहाल ते कमेटी खे आगाह कयो। सिंध जे गादी वारे शहर कराची समेत सूबे जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो जारी। कराची में सदर, नाज़िमाबाद, गोलीमार, सादी टाउन, नॉर्थ नाज़िमाबाद, लियाकताबाद, औरंगी टाउन, क्लिफ्टन, साइट एरिया, गुलशन इकबाल, गुलिस्तान जौहर समेत ॿियनि इलाइक़नि में बरसात। रोड रस्ता तलान जो ॾेख ॾियण लॻा। बिजलीअ जी फराहमी मुअतल। ठटे, सिजावल, टंडो मोहम्मद खान, खैरपुर, घोड़ाबारी, धाबेजी, जाती, गुलामुल्ला, मातली, अमराबाद, बुरड़ी शाह करीम, नसीराबाद, ठरी, मीरवाह, मोर्चा, टंडो, मीरली, सुई गेस, पीर वसण में भी बरसात। मीरपुर ख़ास में दुकान जी छित तां बरसाती पानी निकाल करण दौरान करंट लॻण सबबि नौजवान फौत थी वियो।